असां पब्लिक हेल्थ खातो त माना फलाई मखलूक आहिनि न। मूंखे त हैरत थी थिए त ही माण्हू कीअं था कमु कनि, छा था कनि, कीअं हिननि जा इंजीनियर आहिनि, कीअं इहो डिपार्टमेंट हले थो। असांखे त ख़ुदा जो कसम ख़बर ई नथी पवे कीअं इन्हनि जो केरु आहे वाली वारिस, का ख़बर कोन्हे। अचनि था ते फोटू कढाए हलियो था वञनि। होॾां मोलू जेको असां किरदारु ॿुधा ड्रामे में, उहो मोलू साम्हूं बीठो आहे जेको राति खां वठी जेको न चांहि ॾियण लाइ तयारु आहे न मानी ॾियण लाइ तयारु आहे। इहो ट्रैक्टर वारा इहे सभु ईअं हिते पिया हलनि। हाणे डिले पिया कनि, को नुक़सानु थिए, घर किरे, माण्हू मरनि। अॼु काफ़िला लॻा पिया आहिनि। इमाम हसन जी शहादत जो ॾींहुं आहे, उहो उते पाणी शहर में भरियो पियो आहे, ॼाणी डिले पिया कनि। या त अहिड़ो को वाक़ियो कराइण था चाहिनि जिन ते हिननि खे वरी पैसा मिलनि या सियासत कनि। बच्चा असां घरां कढी छॾिया आहिनि अंदरि। घर में बाइक ते ज़िलज़िले जो नमूनो आहे, घर फाटी वियो सॼो। ऐं वधीक तव्हां अखियुनि सां ॾिसो, पासे में फ़हीम डोर आहे, फ़हीम डोर जे घर जे अंदरां कुदरती पाणी पियो निकिरे। हितां पाणी पियो, हुतां घर मां पियो निकिरे पाणी। मेन रोड पे एक बाइक गिर गई थी परसों रात, तब ये पता चला कि होल, छोटा सा होल हुआ, इसमें बाइक गिरी थी, इसमें एक बंदा गिर गया था जिसको इन बच्चों ने निकाला बाहर। उसके बाद ये छोटा सा खड्डा हुआ, उसके बाद बढ़ते 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 पूरी रोड पे हो चुका है। अब इसमें इतना पानी है जैसे समंदर चल रहा है, समझ में नहीं आ रहा ये पानी बंद किस तरह होगा। ज़ाहिद भट्ट आउं सम्झा थो पाकिस्तान में तव्हां टंडो मामन खान अहिड़ो ज़िलो किथे बि कोन मिलंदो। हिते हमेशह गूं गटर ऐं इन्हनि ते ई सियासत थी आहे ऐं थिए पई। ॾिसूं पिया राति कल्ह खां वठी जीअं ई इशू थियो आहे, हिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं, आफ़ीसर, नाकारा आफ़ीसर जेके असांजे टंडे में मोकिलिया विया आहिनि। इसरार एक्शन आहे जेको पब्लिक हेल्थ थियो, राति 2 मिंट आयो, उहो हुतां भॼी हलियो। हालांकि राति कमु थी बि वञे हा, वधीक तव्हां ॿुधाईंदो त फलाणे जो पीओ, फलाणे जो पीए आहे, उहो उन्हनि जो आफ़ीसूं उहे अचनि था ते फोटू कढाए हलियो था वञनि। होॾां मोलू जेको असां किरदारु ॿुधा ड्रामे में, उहो मोलू साम्हूं बीठो आहे जेको राति खां वठी जेको न चांहि ॾियण लाइ तयारु आहे न मानी ॾियण लाइ तयारु आहे। इहो ट्रैक्टर वारा इहे सभु ईअं हिते पिया हलनि। हाणे हीअ आहे म्युनिसिपल चेयरमैन ऐं ख़ानदानी हिकिड़ो एलबेत घराने सां तालुक़ु रखे थो, साईं मोहसिन शाह जो फर्ज़ंद आहे। राति खां वठी कल्ह आउं पाण ते मौजूदु हो, राति खां वठी इन्हनि पथरनि ते ईअं हले पियो उन्हनि गटरनि मां। जेकॾहिं म्युनिसिपल चेयरमैन हीअं धिकनि ते वेही नंढड़नि ॿारनि सां माण्हुनि जी तूतू में ॿुधे, हालांकि हिन जो कमु इहो कोन हो। इहो कमु हो त बाबा तूं पाणी असांखे कढाए ॾींदे, पाणी हिन कल्ह ई कढाए छॾियो। साईं खे अॼु बि मूं चयो बाबा तूं हलियो वञ घर ॿिया। इहे पब्लिक हेल्थ वारनि चई न यार शहर जो मसइलो आहे, बीहंदुसि। असल में मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे, गूं गटर पेशाब ते सियासत टंडे में थी थिए, इहो किथे बि कोन थींदी। तव्हां इहो ॾिसो त हमेशह हिते ईंदा आहिनि, कल्ह खां वठी फोटू सेक्शन कर, अमली कमु कंहिं बि कोन्हे कयो। राति ते रोशन छोकिरो आहे हिते, उहो उन गटर में लथो आहे, उन हाणे उनजो घर किरण वारो आहे, फ़हीम ज़हूरे घर में पाणी भरिजी वियो आहे। तो हुते महिरबानी, अच्छा इसरार आहे एक्शन रिंद साहब, उन खां पुछा करियो तव्हां एक्शन आहियो, पब्लिक हेल्थ आहे, तव्हांजो कमु आहे। क्रेन मिशन ज़िले इंतिज़ामिया कल्ह कोन थी, उहा असां पंहिंजे चओ चवा कराए उनजो दानी साहब गवाही ॾींदो, इहा असां घुराई आहे। जॾहिं फर्मूं राति ई कमु थी वञे, ॼाणी डिले पिया कनि, को नुक़सानु थिए, घर किरे, माण्हू मरनि। अॼु काफ़िला लॻा पिया आहिनि। इमाम हसन जी शहादत जो ॾींहुं आहे, उहो उते पाणी शहर में भरियो पियो आहे, ॼाणी डिले पिया कनि। या त अहिड़ो को वाक़ियो कराइण था चाहिनि जिन ते हिननि खे वरी पैसा मिलनि या सियासत कनि। इहो शइ सिस्टम हलंदो पियो रहंदो। तनक़ीद ॾिठो, आउं को दानिशाह जो न को मुलाज़िम आहियां, न ई को दानिशाह जो, पर जेका रियलिटी आहे, हक़ीक़त थी सघे मुंहिंजी सोच खां दोस्त इख़्तिलाफ़ कनि, हक़ीक़त इहा आहे। ही कमु म्युनिसिपल जो कोन्हे, ही कमु आहे ज़िले चेयरमैन जो, पब्लिक हेल्थ जो। किथे आहिनि? स्क्रीन ते आहिनि ई कोन। थोरी देरि खां जॾहिं फाइनल थियण वारो, अञा हिनखे फाइनल कना, पोइ ॾिसो घणियूं गाॾियूं ऐं घणा प्रोटोकॉल, सभु ऑफिसर अची हिते बीह रहंदा। वॾी महिरबानी। यार ॻाल्हि ॿुधो, पार्क वारो रोड हुजे या भैराणी पाड़े वारो हुजे, MNA साहब इहो ई आहे। उहो बि इन पंहिंजे मनपसंद ठेकेदार खे ॾिनो, पार्क वारो बि उन वटि आहे। उनजो जेको पार्क वारो ड्रेनेज विधो अथनि, जंहिंमें क्रास था कनि, उहो 1.5 फुट मथे आहे। हाणे पार्क वारो ड्रेनेज हेठि आहे, उहो हुन में कीअं त चढ़ंदो? माना अजीब हिते साइंस, अजीब इंजीनियर आहिनि। ऐं मूंखे हिते जेको कल्ह खां वठी आउं बीठो आहियां, मूंखे ख़बर इहा कोन्हे त टंडे जो नंढो बचो इंजीनियर आहे। छो हिते जिन आइडिया पे ॾिना आहिनि, हिननि वटि रुॻो डिग्रियूं कोन्हे क्यों, बाक़ी हर माण्हू इंजीनियर आहे। ओ स्वीपर खां वठी DC ताणी, ऐं हितां माना पटियाले खां वठी भंगी ताणी, हीअं न करियो, हीअं न करियो, हीअं न करियो। हीउ जेको कमु फिटो आहे, इहो मशवरनि फिटायो आहे। हिननि वटि मशवरो ॾियण वारो अहिड़ो को दाना अक़ुलमंद आहे ई कोन। सभु जाहिल कुर्सियुनि ते विहारे छॾिया अथनि। उनजो नतीजो आहे अञा हिन खां वधीक नुक़सानु थींदो, अल्लाह रहम करे। पर ही पब्लिक हेल्थ जी नाकारा जेके सिस्टम, पार्क हुजे
या तारपुर कॉलोनी हुजे, गुलशन फैज़ कॉलोनी हुजे, बेरानी पाड़ो हुजे, शौकत कॉलोनी, मुश्तरा कॉलोनी, जेके बि ड्रेनेज ठहिया आहिनि उहे नाकारा सिस्टम ठहिया आहिनि, इन्हनि खे तव्हां कीअं पिया ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान ज़ाहिद भाई, तव्हांखे ख़बर आहे त असीं आऊं हिन शहर लाइ ऐं हिन आवाम लाइ जेका कमुकार करे रहिया आहियां उहे सॼी आवाम जे साम्हूं आहिनि। ज़ाहिद भाई, हीअ जेके लाइनूं ॾिसो पिया, इहे 50-50 साल पुराणियूं लाइनूं आहिनि, रुॻो ही न पर पूरो शहर। ऐं मूं बहरा साईं असांजे MNA साहब ऐं साईं असांजे MPA साहब ज़िले सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी साईं जाशा बुखारी साहब ॿिन्हिनि खे इहा रिक्वेस्ट कई आहे अॻे बि ऐं हाणे बि, त महिरबानी करे शहर जो ड्रेनेज चेंज करायो। उन ते मूंखे यकीन दयानी कराई वई आहे त इंशाल्लाह इन जो कमु जल्दी शुरू थींदो। मूं असांजे पार्टी जे CM साहब साईं मुराद अली शाह साहब सां रिक्वेस्ट कई आहे त मूंखे इहा ई उमेद आहे त जल्दी इंशाल्लाह इन्हनि ते कमु शुरू थींदो। पार्क का रोड तो पब्लिक हेल्थ जो छा आहे उहो बि नाकारा बणिजी विया आहिनि। असांजी पब्लिक हेल्थ खातो त माना फलाई मखलूक आहिनि न। मूंखे त हैरत थी थिए त ही माण्हू कीअं था कमु कनि, छा था कनि, कीअं हिननि जा इंजीनियर आहिनि, कीअं इहो डिपार्टमेंट हले थो। असांखे त ख़ुदा जो कसम ख़बर ई नथी पए कीअं इन्हनि जो केरु आहे वाली वारिस, का ख़बर कोन्हे। न कल्ह आयो AC साहब हो हिते अधु कलाक खनि, ऐं DC साहब मूंसां सॼी राति, कल्ह सॼो ॾींहुं, अॼु सॼो ॾींहुं DC साहब मूंसां गॾु आहे, फील्ड में मौजूदु आहे, ऐं AC साहब आहे। बाक़ी पब्लिक हेल्थ त हिते किथे हूंदी, ॻोल्हियूंसि था। घरनि खे जेके नुक़सान थिया आहिनि उन्हनि खे छा? अदा बिल्कुलु असांजी हिन सां ॻाल्हि थी आहे। घरनि खे जेको हिकिड़ो घर आहे साम्हूं, उन सां मुंहिंजी DC साहब सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, उन ते बिल्कुलु हुन सां असीं गॾु आहियूं, हर ॻाल्हि में जीअं थींदो ऐं बरसाति तव्हांखे ख़बर आहे त माहौल अञा बंदि ई कोन्ह थियो त असांजी लाइन थी पई आहे। असांजो टोटल स्टाफ जेको आहे हिते मौजूदु आहे, पर अॼु मूं शिफ्टिंग कराए छॾी आहे, अॼु खां ॿियनि इलाइक़नि में कमु शुरू थी वियो। अदा साईं, जॾहिं बरसाति थींदी आहे त 7 आसाड़ी इहो पाणी वेंदो आहे, पूरे शहर जो पाणी हेॾा निकिरंदो आहे। ठीकु आहे, अलहमदिल्ला बाक़ी सिस्टम रखियलु आहे। ऐं हिन खां पोइ जेको हीउ डैमेज तव्हां ॾिसो पिया किथां जेको हीउ खॾो थियो आहे, जंहिंमें हीउ नाला टुटी विया आहिनि, इन्हनि जो पाणी घरनि जे अंदरि बुनियाद ख़तमु, असांजा घर जेके बिल्कुलु गिरे थियनि, सभ खां वधीक नुक़सानु जेको थियो आहे हाणे रोशन मेराज आहे, मेराज वारनि घर जो नुक़सानु थियो आहे। हिन जा ॿार बच्चा असां घरां कढी छॾिया आहिनि, अंदरि घर में बाइक ते ज़िलज़िले जो नमूनो आहे, घर फाटी वियो सॼो। ऐं वधीक तव्हां अखियुनि खां ॾिसो, पासे में फ़हीम डोर आहे, फ़हीम डोर जे घर जे अंदरां कुदरती पाणी पियो निकिरे, हितां पाणी पियो, हुतां घर मां पियो निकिरे पाणी। पोइ आला मज़दार अञा आयो कोन्हे, कल्ह खां वठी हीअ सेल्फी निकिरे थी, सिस्टम हले पियो, तव्हां पंहिंजे अखि सां ॾिसी रहिया आहियो। साईं, असल में कहाणी आहे त हीउ इलाइक़ो सफ़ा हेठि आहे, असांजो इलाइक़ो सफ़ा हेठि आहे। बेरानी पाड़ो, दूल्हा, नसीराबाद, चांदनी चौक, पाकिस्तान चौक, उन खां पोइ सॼो बेले हेठि ताईं वेंदे सॼो पाणी जो रेल हिन पासे थो थिए। ठीकु आहे, हिकिड़ो रेलो हिन पासे थिए थो, कुझु सिस्टम वरी तव्हां भुली ॾे करियो ताकी कुझु हुन पासे कुझु हुन पासे थिए न, पर सॼो सिस्टम हिन पासे विया आहे। इन करे 7 असां घुरंदा आहियूं, केरु जॾहिं पाणी घुरंदा आहियूं। ॿियो त असां वटि लाइट कोन्हे, 3 ॾींहं खां लाइट कोन्हे, पीअण जो पाणी कोन्हे, का शइ सिस्टम कोन्हे। अदा जेकॾहिं हिन गॾ में ही बूंदियूं न लॻाई वेंदियूं, कल्ह खां बूंदियूं आयूं आहिनि, कयूं न लॻाई वेंदियूं, ज़ाहिर आहे कि हिकिड़ी जॻह आहे, पासे में ॿी जॻह आहे, सभिनी खे नुक़सानु, पूरे पाड़े खे नुक़सानु थींदो। मैं इसी सिलसिले में आई थी। ये तो 2 साल पहले भी हुआ था, मगर मसला ये हुआ था कि 2 साल पहले जब हुआ था तो इन्होंने 5-6 दिन में मट्टी भर के इसको बंद कर दिया था। जब भी मैंने इन लोगों को बोला था कि मैं ये ड्रेनेज सिस्टम में इसमें पाइप लाइनें लगाएं ताकि लोगों के घर डैमेज ना हो। और अब यही मसला हुआ कि अब फिर ये खड्डा हो रहा है, पूरा इलाका खड़ा हुआ है। मैं इन सबके साथ खड़ी हुई हूँ और साईं भी ताउन कर रहे हैं और DC साहब भी ताउन कर रहे हैं, सब ताउन कर रहे हैं। मगर ये एक जेन्युइन मसला, अब जब तक ये पानी निकले, पूरे शहर का पानी इस खड्डे में आता है। अब ये यहीं से इंदिराज है, जब तक ये टंडोमल खान का ड्रेनेज सिस्टम सही नहीं होगा, जब तक ये इसी तरह लोग रोते रहेंगे और पानी इसी तरह भरता रहेगा। और ये अभी देखिए मेन रोड है, मेन रोड पे एक बाइक गिर गई थी परसों रात, तब ये पता चला कि होल, छोटा सा होल हुआ, इसमें बाइक गिरी थी, इसमें एक बंदा गिर गया था जिसको इन बच्चों ने निकाला बाहर। उसके बाद ये छोटा सा खड्डा हुआ, उसके बाद बढ़ते 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 पूरी रोड पे हो चुका है। अब इसमें इतना पानी है जैसे समंदर चल रहा है, समझ में नहीं आ रहा ये पानी बंद किस तरह होगा। तो साईं दानिश भी बैठे हुए हैं, चेयरमैन है म्यूनसिपल कमेटी के, और DC साहब भी हैं, सब लोग ताउन कर रहे हैं, मुख्तार कार साहब भी हैं, सब लोग कर रहे हैं। इंशाल्लाह ये बंद हो जाएगा और इंशाल्लाह माहौल सही हो जाएगा इसके बाद।
कितने हुए हैं घरों को? किन किन के घरों को नुकसान हुआ है? ये राना रोशन जमीर है, इनके घर को काफी लास्ट, क्योंकि इनके घर के सामने खड्डा है कि छत वो डैमेज हो गई है, किसी वक्त भी बच्चों पे गिर सकती है, इसलिए बच्चे हमने निकलवा दिए हैं। और ये बराबर में जोहर का घर है, इन लोगों को भी हुआ है। और ये बराबर में ये जो घर है मेरे में किसी वाणी का रहीम, मोहम्मद रहीम का है, कच्ची, उनके घर को भी नुकसान हो रहा है। ये बिल्डिंग है, ये यहाँ पे ये वाणी की बिल्डिंग है, इसको नुकसान हो रहा है। पीछे दुकान के वो पूरा जो पिछले साइड पे वो भी सारा डैमेज हो गया है, वो वहाँ पे गिर रही है दुकान भी। कल थोड़े थोड़े गिरे थे टुकड़े, मैं खड़ी थी यहाँ पर और आज भी मैं आई हूँ तो मैंने देखा यहाँ पे बहुत काफी नुकसान हो रहे हैं। तो इंशाल्लाह ये मसला हल हो जाएगा, अल्लाह ने चाहा ये नुकसान से लोग बच जाएं। धरने को आप कैसे देखते हैं? टंडो मोहन खान सारी सूरत हाल खराब लगी, इसमें कौन जिम्मेदार है इनका? ये तो पूरी जो भी काबीना पूरी जिम्मेदार है इसकी। टंडो खान में जो ड्रेनेज सिस्टम जो है ये पूरा खत्म हो चुका है। अब यहाँ को छोड़े पूरे डिस्ट्रिक्ट टंडो खान में 20 सेक्शन थाना है, उसके सामने इन्होंने ड्रेनेज बनाया, वो होल खुले पड़े हैं। कल एक बच्चा उसमें गिर गया था, बारिश का पानी भरा हुआ, एक बच्चा वहाँ गिर गया। और यकीन करें रोड आने जाने जैसी नहीं है। वहाँ पे थाना है, 20 सेक्शन थाना है, जिसमें गाड़ियां आती हैं जाती हैं, पब्लिक आ रही जा रही है, मगर क्या है वहाँ पे कोई भी सिस्टम नहीं है। पूरा निज़ाम दरम बरम है, पूरे टंडो मोहन खान में हर जगह पे पानी है, निकासी का निज़ाम नहीं है। मेरी नवीद कमर साहब से भी गुजारिश है कि वो इसको तवज्जो दें और देखें और इस ड्रेनेज सिस्टम को सही करें। अगर ड्रेनेज सिस्टम सही होगा टंडो मोहन खान में तो सब कुछ सही हो जाएगा। जब तक ये खराब है तो टंडो मोहन खान तो कहीं भी सुधरने वाला नहीं है ये शहर।